टिप तई मदर ॿ आया हथियारनि सां पीर लखे छॾाए विया पुठियां पेर करे थी वापसि भागाऊं। अदा असीं छा कयूं, हुननि अचानक हमिलो कयो ऐं असीं बेख़बर हुयासीं। इन खां अॻु में जो कुझु असांखे सम्झ में अचे, हू इज़ार खे गोली हणी पीर लखे छॾाए विया। दूर थई मुंहं में, हू पीर लखे छॾाए विया तव्हां ॾिसंदा रहिया। मां अकेलो छा कयां, इज़ार खे गोली लॻी हुई ऐं रत बि काफ़ी वही चुको हो। मां उनखे संभालिया या पीर लखे। मदर इन खां सुठो ॿई मरी वञो आहे। घटि मां इहो सोचे फ़ख्रु महसूस कयां अवां विढ़ंदे विढ़ंदे मरी आऊं। अदा जेको थियणो हो सो थी वियो, ऐं सोचो त छा कजे। हाणे वरी सोचण छा जो, हाणे पलांद कंदासीं गाए वॼाए। अदा इहा त ख़बर कान पई त आख़िर दुश्मन केरु हुआ। अदा पीर लखे छॾण आया हुआ त इहे माण्हू रुस्तम ख़ान जा ई हुआ। पलांद बि रुस्तम ख़ान खां करणो आहे, पलांद बि अहिड़ो करणो आहे जो रुस्तम ख़ान जा होश बि खता थी वञनि। अदा पोइ ॿुधाए त इहो नारो कॾहिं था आणो। कुछ वक़्तु सब्र कर मज़र, फ़िलहाल रुस्तम ख़ान ख़बरदार हूंदो। हिननि पीर लखे छॾाए हेॾो वॾो कारनामो कयो आहे, उन करे फ़िलहाल हू चार अखियूं खोले वेठा हूंदा। हिन मामले खे ठरण ॾे, उन खां पोइ रुस्तम ख़ान जे ॻोठ ते क़यामत कड़काईंदासीं। ॿुधाईंदासीं रुस्तम ख़ान खे त सुल्तान जी सट के चङा भला पचाईंदा, बाक़ी इन रुस्तम ख़ान जी जाइ नाहे। इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त रेस खे ॿुधायो कई त आऊं मस्तान वारनि सां मिलियो आहियां। इहा ॻाल्हि जंहिं बि रईस सां कई आहे न, उहो मुंहिंजो वॾो दुश्मन आहे। जेसि ताईं इन दुश्मन खे मां नथो ॻोल्हियां न, तेसि ताईं मां सुख जो साहु न खणंदुसि। अच मस्तान अच, ॾे हाल अहवाल कीअं अचण थियो। रुस्तम ख़ान, एॾी ख़ुशामद करण जी का बि ज़रूरत कान्हे। तव्हां मूंखे इहो ॿुधायो त मुंहिंजे ड्राइवर खे छो धमकायो अथव। मस्तान, ही जागीर मुंहिंजे अबनि ॾाॾनि जी हुई, जेका हाणे विरसे में मूंखे मिली आहे। हाणे हिते गुंडागर्दी ऐं दादागिरी आउं कंहिंजी बर्दाश्त कोन कंदुसि। रुस्तम ख़ान, सिधो सां छो नथो चएं त इहो सॼो मसइलो हिन ॿिज ते पैदा थियो आहे। हा मस्तान, इहो ई सम्झ। तो मूंखे ॿिज न ॾिनो, इन जो अंजाम तोखे भोगणो पवंदो। रुस्तम ख़ान, जेकॾहिं विढ़णो अथई या ज़ोरीअ ॿिज वठणो अथई त सिधो सोम वठी ॾेखार। बाक़ी ईअं ज़मीन क़ैराबाद करण ऐं ट्रैक्टर रोकण, इन्हनि कमनि मां कुझु बि कोन वरंदी। बोतार, मां मस्तान खे ॾिसां थो त मुंहिंजो रत थो टेके। इजाज़त जो त कयां पूरो। न इरशाद न, तकड़ न कर। मस्तान पंहिंजे तॾे ते आयल आहे। दुनिया छा चवंदी त रुस्तम ख़ान पंहिंजे तॾे जो बि ख़्यालु न कयो। इरशाद, जॾहिं ॿ वॾा पाण में ॻाल्हाइनि पिया न, त विच में वाठनि खे टिप ॾियण जी का बि ज़रूरत नाहे। रुस्तम ख़ान जे बगल में बि हथ में हथियार खणी एॾो मुस्सु माण्हू न थी। तो जी चंग मुर्सीअ खां मां वाक़ुफ़ु आहियां। जेतिरो दम अथई न त ॿाहिरि निकिरण वक़्तु मुस्सु माण्हू थी मोंडे, ईअं भाॼियुनि वांगुरु भॼण जी कोशिशि न कर। मस्तान, तूं भुलियो आहीं, इरशाद अकेलो न आहे।
इरशाद सां मां गॾु आहियां, तूं इरशाद जो वार बि विंगो नथो करे सघे। रुस्तम खान, मूंखे ख़बर आहे तो सदाईं ॿियनि जे कुलनि ते बंदूकूं रोकी उन्हनि खे इस्तेमालु कयो आहे। अञा कंहिं मुसलमाननि ते वध चढ़ियो ई न आहे। सुठो हिन में अथई त असांजी ज़मीन तां पंहिंजी नापाक नज़र हटाए छॾ। मस्तान, पंहिंजी ज़बान खे लगाम ॾे, हाणे घणो ॻाल्हाई वे। किथे मां इहो विसारे न विया त तूं मुंहिंजे तॾे ते आयल आहीं। मां तोखे पूरो करे छॾियां। रुस्तम खान, लगाम घोड़नि खे ॾिना वेंदा आहिनि, शींहनि खे न। मां शींहं आहियां, सम्झई? बाक़ी ज़िंदगी ऐं मौत मुंहिंजे परवरदिगार जे हथ में आहे। बाक़ी तो जहिड़ा टके जा वॾेरा मूंखे छा मारींदा? अरे बकवास बंद कर। इरशाद, लॻे थो त अॼु तो बि रईस जी गाड़ी बोड़ मां सणंगो गिरा आयो आहे, तॾहिं बि एॾा टपा ॾी। रुस्तम खान, मां ॻोठ राज जी ॻाल्हि सम्झी सब्र करियो दर गुज़र पियो पिया, पर सब्र जी बि का हद हूंदी आहे। तूं उहा हद कॾो को क्रॉस करे चुको आहीं। मां माठ आहियां, इन जो मतिलबु इहो न आहे त मां तोखां डिॼां थो। सुठो हिन में अथई इहे हर ॾाहीं छॾे ॾे। जिन हथनि में असांखे दांदार ऐं कोॾार आहे, उन्हनि हथनि में हथियार खणण ते मजबूर न कर। जेकॾहिं असां हथनि में हथियार खयां न, हीअ तुंहिंजा वाठा बि तोखे बचाइण कोन ईंदा। ऐं हिकु ॿी ॻाल्हि, हाणे हिननि पंहिंजनि वाठनि खे हिन हवेलीअ जी चो दीवारी में कैद करे छॾ। जेकॾहिं ॿाहिरि निकिता न त मोहल ॾिसंदे। होतार, मस्तान हेॾी वॾी बकवास करे हो ऐं तव्हां हुनखे ईअं वञण ॾिनो। इरशाद, तो मूंखे न आहे सुञातो। मां मस्तान खे एतिरो आसान मौत कोन ॾींदुसि। सभ खां पहिरियां मस्तान जी ज़मीन ते कब्ज़ो करणो आहे ऐं मस्तान खे दर बदर करणो आहे। होतार, जेकॾहिं मस्तान खे गोॾनि भर झुकाइण चाहियो था त मूंखे इजाज़त ॾियो। मूं अॼु ॾिठो आहे मस्तान आपे खां ॿाहिरि निकिरी वियो आहे। जेकॾहिं अञा बि देरि कयो न, मस्तान पाण खे ॾुखियो वठि ॾींदो। इरशाद, तोखे फुल इजाज़त आहे। मस्तान खे कुझु ॾींहंनि में मुंहिंजे पेरनि में झुकाए ॾेखार। होतार, हाणे वेही ॾिसो त मां मस्तान जो कहिड़ो असरु कयां।